दफ़ो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी जे अॻियां वेठो आहे सैन में इलाही सहाबी वेठा के फैसले वारा के मुजादी दोस्तों शरई मसाइलन वारा इलाही गुलाम मुझे महबूब जा वेठा त हिकिड़ो शख्स आयो हरणी जो बच्चो खणी आयो मुझे महबूब के अर्ज़ तो करे सोना हे मूं तव्हां जे लाइ तोहफ़ो आंदो आहे इमाम हसन वेठो आहे अर्ज़ तो करे नाना इहो हरणी जो बच्चो मूंखे अता फरमा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम हसन के ओ हरणी जो बच्चो ॾेई छॾियो हज़रत इमाम हसन जॾहिं घर खणी आयो आहे उन हरणी जे बच्चे सां रांदि थो करे त हुसैन जी नज़र पई आहे नंढड़ो आहे जल्दी वञी हज़रत फातिमा खे तो चवे अम्मा हसन वटि बचड़ो हरणीअ जो ख़ूबसूरत आहे मूंखे बि अहिड़ो आणे ॾे त हज़रत फातिमा थी पुछे हसन तोहे हरणी जो बच्चो किथां आंदो आहे अम्मा मूंखे नाने मोहम्मद ॾिनो आहे पुट ज़रा हुसैन खे ॾे हुसैन बि थोरी रांदि करे न न मां हे मुंहिंजो आहे मूंखे नाने साईं ॾिनो आहे जे हुसैन खे ज़रूरत आहे त वञी नाने मोहम्मद खां वठी अचे सुन हुसैन मुंहिंजा प्यारा दोस्तो अमर जे ॾस ते नबवी मस्जिद जे सैन में आयो आहे नानो मोहम्मद वेठो आहे जोड़ंदो मुंहिंजे महबूब करीम जे मुजादी दोस्तो कंध मुबारक में भागर तो पाए ऐं चवे थो नाना जीअं अदा हसन खे तो हरणी जो बच्चो ॾिनो आहे ईअं मूंखे बि हरणी जो बच्चो ॾे मुंहिंजो महबूब करीम हिकु मसइले में आहे पाण फरमाइनि था हुसैन वे तोखे बि बच्चो घुराए था ॾियूं तोखे बि हरणी जो बच्चो ॾींदासीं थोरी देरि वेठो वरी जो देरि गुज़री तो थी बीठो नाना देरि न कर मूंखे हरणी जो बच्चो घुराए ॾे गरीब दिलासा तो ॾे पुट सब्र कर तुंहिंजे लाइ बि बच्चो घुरायूं था पर हुसैन जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया जे नंढड़ा ॿार थोरो ज़िद कंदा आहिनि रोंदा आहिनि मन मुंहिंजो जल्दी कमु थिए हुसैन अखियुनि में ॻोढ़ा आंदा रब करीम बर्दाश्त न कया हरणीअ खे हुकुम थियो हरणी पहिरीं बच्चो बि तुंहिंजो उते पैतल आहे ऐं ॿियो बच्चो बि पंहिंजो महबूब जी दरबार में पहुचा देरि न कजाम त हुसैन जी अखियुनि जा लुड़क हेठि किरी पवल अञा अखियुनि में ॻोढ़ा आया आहिनि ऐं हरणी जल्दी पंहिंजो ॿियो बच्चो बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे बच्चनि ते कुर्बान कर हरणी भॼंदी पई अचे बच्चो खणी महबूब जी दरबार में आई आहे राणा पहिरियों बच्चो बि मुंहिंजो तव्हां वटि आयो आहे हिकिड़ो बाक़ी हुयो सुना मां हुसैन ॾांहुं खणी आई आहियां हुसैन जो रुअण अल्लाह खां बि बर्दाश्त नथो थिए मुंहिंजो बि हुसैन सां प्यार आहे मां तोहफ़े तौर पर तुंहिंजे बचिड़े खे ई पंहिंजो बच्चो थी ॾियां त महबूब करीम हरणी जे लाइ बि दुआ घुरी जिन सां जानवर प्यार कनि जैसा अल्लाह जा मलाक प्यार कन मुजादी दोस्तों जिन सा रब जो प्यार जिन सा मदीने वाले जो प्यार खुदा जो कसम उन्हनि सां जिन जो प्यार तुम जो बिनी जहानन में बेड़ो पार तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है मुझा मौला दिए आजमाई हुसैन खे आजमा वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वलजुए वनक्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात ऐ मुझा मौला तू पंहिंजे आशिक़ भाननि खे आज़माईंदो आहे पंहिंजे मोमिन भाननि खे आज़माईंदो आहे मां हुसैन खे बुख में भी आज़मा उन में भी आज़मा बच्चन जे मामले में भी आज़मा जान जे मामले में भी आज़मा मुझा मौला जहिड़े नमूने सां आज़मान चाही थो सुणा आज़मा तुंहिंजे महबूब जो बच्चो साबित कदम रहंदो मूं ते महिरबानी फरमाए जा मुंहिंजे मूंखे तौफ़ीक़ ॾिजां ऐं मुंहिंजा मालिक मां तुंहिंजे इम्तिहान ते राज़ी आहियां दुनिया भले ॾिसे त रब करीम सां मोहब्बत जो मेलो कीअं मल्हाइबो आहे